दोस्तों ये मदई जी जो जेको राहूजा हाउस आहे हिन वक़्तु मां तव्हांखे राहूजा हाउस जे हवाले सां इहो ॿुधायां पियो त अक्सर मदई जी जा जेके शादी जूं वॾियूं वॾियूं तक़रीबात हूंदियूं हुयूं पोइ उहे राहूजा हाउस ते मुनाक़िद थींदियूं हुयूं त हिन वक़्तु जेको आहे इहो राहूजा हाउस शादी हाल में कन्वर्ट थी वियो आहे। शादी हाल में कन्वर्ट थियण खां पोइ जेको इंचार्ज आहे इनखे असांजो जेको दोस्त आहे तुंहिंजो मशहूरु डेकोरेशन जो मालिक भी है मदई जी शहर जी जेका जानी पहचानी कारोबारी शख्सियत है मनवर मंगी उस्ताद उनके हिन जेको शादी हाल जो ठीको ॾिनो वियो आहे। हे तव्हांखे मां ॾेखारियां त हिते शादियूं वॾियूं वॾियूं तक़रीबात थींदियूं आहिनि तमामु सुठो एहतमाम इंतज़ाम कयो वेंदो आहे। हिते हिन वक़्तु असांजा जेके जूणे जा दोस्त आहिनि असांजो बाग़ी अज़हर जूणे जो उनजे भाइरनि ज़हीर जूणे जो राशिद जूणे जो उन्हनि जी शादीअ जे सिलसिले में मुनाक़िद इहा दावत वलीमा जी तक़रीब आहे। हीअ तव्हां ॾिसो था पिया त जेको मेन बैनर लॻो पियो आहे शादी हाल जेको पंडाल सजायल आहे हुनजो मनवर मंगी डेकोरेशन सर्विस मदई जी आहे पर हीअ जेको शादी हाल जो इंचार्ज बि हाणे हीअ आहे हिनखे शादी हाल जी जेका मुकमल चार्ज हिन जे हवाले आहे। अच्छा भाऊ मनवर जेको आहे शादी हाल जेको आहे हिन वक़्तु कंहिंजी तक़रीब आहे छा असांजे हवाले आहे हिन महिल जी राहूजा हाउस असां हिते प्रोग्राम दोस्तनि जे लाइ कयूं था मुनासिब रेटनि में सम्झी न जेको बि असांजे दोस्तनि खे गुज़ारिश आहे जेको बि हिते प्रोग्राम कंदो मुनासिब रेट में असां हिते प्रोग्राम कंदासीं। राहूजा हाउस असांजे हवाले आहे। मदई जी आस पास जे माण्हुनि खे इहो इतला बि हुजे ख़ुशख़बरी बि हुजे त हीअ जेको राहूजा हाउस आहे इहो हाणे शादी हाल में कन्वर्ट थी वियो आहे मुकमल न पर हिन जी हिकिड़ो पार्ट जेको आहे हिसो ऐं उनजी जेका चार्ज आहे उहा मनवर मंगी जे हवाले आहे। मनवर मंगी जेको आहे हिन शादी हाल जी बुकिंग कंदो वधीक हिन जा जेके इंतिज़ामात आहिनि उहे बि तव्हांखे थोरो ॾेखारींदासीं। हिन जा बहितरीनु हिते वॉशरूमनि जी बि आहे सहूलियत वॉशरूम जी सहूलियत आहे हिते तमामु प्रोग्राम जेके आहिनि लेडीस ऐं मर्दनि जे हिसाब सां वॉशरूमनि जी सहूलियत आहे किचन जी सहूलियत आहे। अच्छा हिते जेका शादियूं वग़ैरह थियनि थियूं हुते माइनि खे मेकअप वेकअप जेको कुंवारनि खे कराइनि था उहो बि सहूलियत तव्हांखे मिली वेंदी असांजे हिसाब सां छाजे करे त अञा नई शुरूआति थी आहे। अच्छा अच्छा ऐं हिते माना जेकॾहिं उहो पंडाल ख़वातीन जो ऐं मर्दनि जो अलॻि अलॻि उहो थी वेंदो आहे प्रोग्राम थी चुका आहिनि ॿ टे अहिड़ा शादियुनि जा हा हिते 2 4 5 थी विया आहिनि प्रोग्राम। ठीकु आहे ठीकु आहे ठीकु आहे महिरबानी महिरबानी। हीअ जेको पंडाल जेको सजायो वियो आहे मनवर मंगी डेकोरेशन वारनि जूणे जा बिरादरी जी शादी आहे ऐं उनजी तक़रीब आहे। ज़िले शिकारपुर जो चेयरमैन सरदार ज़ुल्फ़ार ख़ान कमार जो बि हिन तक़रीब में शरीक हुयो ऐं हिन वक़्तु ज़ुल्फ़ार ख़ान वारा जेके आहिनि वञनि था पिया। असांजो साफ़ी दोस्त बाग़ी अज़हर जूणे जो उनजे भाइरनि अज़हर जूणे जो ऐं राशिद जूणे जो जी शादी खानाबादी जे सिलसिले में हीअ दावत वलीमा जी तक़रीब आहे ऐं मंगी डेकोरेशन ऐं राहूजा हाउस जो जेको हाउस आहे उहो शादी हाल में कन्वर्ट थी वियो आहे ऐं शादी हाल जेको आहे मनवर मंगी जेको असांजो दोस्त आहे उनजे चार्ज में ॾिनो वियो आहे। हा इंतिज़ामात बिल्कुलु सुठा आहिनि माण्हू बि माशाल्लाह तमामु घणी तइदाद में शरीक आहिनि। दोस्त ॾिसो ॾाढा ख़ुशि नज़र अचनि था शादी तक़रीब में शरीक आहिनि। ये झलकियूं तव्हां बराह रास्त मुलाहिज़ा कयो था पिया शादी तक़रीब जी। हीअ असांजा दोस्त जेके आहिनि साहिब सिकंदर राहू जो पाण बि हिकिड़ी दफ़े पंहिंजे पुट जी शादी कई त हुनजी दावत हिते ई रखी हुओ उहो जुमेवारो ॾींहुं निमाज़ बि असांजी हीअ जेको आहे असांजा दोस्त 300 जेके VIP जे लाइ कुर्सियूं लॻायूं वयूं आहिनि ऐं जॾहिं त 1200 जेके आहिनि 1200 खां मथे कुर्सियूं जेके आहिनि आम महिमाननि जे लाइ आहिनि। 40 जेके आहिनि वेटर आहिनि जेके हिते सर्विसिस ॾियनि था पिया। हे असांजा दोस्त मरूफ़ जेके आहिनि समाजी सोशल एक्टिविस्ट मोर मक्सी आहे डेडी ब्रोई आहे ऐं कामरेड आहे ऐं उनखां पोइ असांजो
मोहम्मद नवाज ब्रोही साहब मोहतरम जनाब तकी अब्बास कमारियो साहब जिन भी इन तकरीब में शरीक आहिनि वालेकुम सलाम साईं नसरुल्लाह खान दल साहब जिन उहे तकरीब में शरीक आहिनि ही साईं मियां ज़ुल्फ़कार पीरज़ादो साहब जिन भी हिन तकरीब में शरीक आहिनि जेके हिन वक़्तु तकरीब जे इख़्तिताम खां पोइ VIP कुर्सियूं 300 खां मथे जेके लॻायूं हुयूं आहिनि महिमाननि जे लाइ हिन पंडाल जे अंदरि जॾहिं त 1200 खां मथे आम माण्हुनि जे लाइ कुर्सियूं लॻायूं हुयूं आहिनि ऐं 40 खां 50 वेटर जेके आहिनि उहे सर्विस जे लाइ मौजूदु आहिनि हीअ असांजो घोटु आहे राशिद जुणेजो ऐं उहो जेको आहे बि पंहिंजे आयल महिमाननि खे वेलकम करे थो पियो हीअ घोटु आहे असांजो ज़हीर जुणेजो हीअ जेके आहिनि महिमान आहिनि मोहतरम जनाब मुंहिंजे ख़्याल में साईं अयाज़ लतीफ़ पलीजो साहिब जिन मुंहिंजे ख़्याल में महसूसु आहे साईं अनीस शाह काज़मी ऐं ॿिया महिमान साईं आबिद शाह काज़मी ॿिया जेके आहिनि असांजा दोस्त महिमान मौजूदु नज़र अचनि था पिया ऐं हे जेको आहे दोस्त आहे घोटु ज़हीर चाल